पाकिस्तान स्टील में 30 साल लीज़ ॾियण जे ख़िलाफ़ अॼु साबिक़ CBA चेयरमैन शमशाद कुरैशी बिलावल भुट्टो सां टेलीफोन ते ॻाल्हायो। शमशाद कुरैशी PAN जे नुमाइंदे सां ॻाल्हाईंदे चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी पक ॾियारी आहे त कहिड़ी बि सूरत में स्टील मिल खे प्राइवेट करणु न ॾींदासूं। हिन चयो त असीं हुकूमत जे ख़िलाफ़ सख़्तु एहतजाज कंदासूं। नेशनल असेंबली ऐं सूबाई असेंबलियुनि में उन जे ख़िलाफ़ करारदादूं पेश कंदासूं। हिन वधीक चयो त सिंध में वाहिद हिकिड़ो वॾो कारखानो आहे जंहिं में 12,000 मज़दूर कमु कनि था। उन्हनि जे ख़ानदाननि जो सुवालु आहे हू बेरोज़गार थी वेंदा। पहिरियां ई बि वधीक पाकिस्तान में बेरोज़गारी आहे। ॿिए तरफ़ साबिक़ चेयरमैन शमशाद कुरैशी चयो त स्टील मिल जल्द स्टील निजकारी जे ख़िलाफ़ एहतजाज जो ऐलान कंदासूं ऐं पोरियत जे लाइ तयारु थी रहनि। हिन वधीक चयो त नवाज़ शरीफ़ पोरियत जो दुश्मन आहे। हिन खां अॻु हुकूमत में बि हुयो त उन निजकारी करण जी कोशिशि कई पर सुप्रीम कोर्ट जे तरफ़ खां स्टे ऑर्डर अची वियो जंहिंजे करे हुन जी सेल न थी सघी। हिन निजकारीअ जे ख़िलाफ़ रोडनि रस्ते ते निकिरणो ऐं सख़्तु एहतजाज करण जो बि ऐलान कयो। वज़ीर आज़म पाकिस्तान जे हिन अमल जी मज़म्मत कई ऐं चयो त मज़दूरनि जे हक़ जी हिफ़ाज़त कई वञे ऐं उन्हनि खे रोज़गार खां न कढियो वञे।